सुप्रीम कोर्ट तरफां फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल बाबति ॿुधणी दौरान अदालत रिमार्क सिंधी चयो आहे त आम शइ जे घर में गिड़ण जो ॾोह आहे। बाहि ॾियण भंजसा करण फैशन बणिजी वियो आहे। नव मई वाक़िअनि जा फुटेज टीवी चैनलनि ते बि हली चुका आहिनि। कोर कमांडर हाउस में घिड़ी भंजसा कई वई। हिकु घर अंदरि घिड़ी टीवी स्क्रीन ते ॾंडनि जो वसकारो कयो वियो। बांग्लादेश में बि साॻी कार्रवाई थी। शाम में बि फोलट कई वई। लिबिया वेझो ॿेड़ी हादसे में 7 पाकिस्तानी शहरी फौत थियण जी तस्दीक। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां लिबिया ॿेड़ी हादसे जे वाक़िए बाबति रिपोर्ट तलब। पाकिस्तान जी सुञाणप करे मुतासिरनि खे हर मुमकिन इमदाद ॾियण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग जहिड़ी किरियल अमल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। इंसानी स्मगलिंग रोकण में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। जाली पुलिस मुक़ाबले में माजिबल डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर मुंतज़र मेहदी 2 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले। डॉक्टर की गिरफ़्तारी ख़िलाफ़ सिविल अस्पताल में ओपीडी जो बाइकाट एहतजाजी मुज़ाहिरो। संदसि वकील अब्दुल रज़ाक मुगेरी जो चवणु आहे त डॉक्टर मुंतज़र मेहदी ते डॉक्टर शाहनवाज़ जिस्म ते तशद्दुद नज़रअंदाज़ करण ऐं रिपोर्ट ॾियण जो इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम बाबति दस्तावेज़ मिलण खां पोइ केस जी पैरवी कई वेंदी। खानपुर के कचे वाले इलाइक़े में काठियूं करण लाइ वियल 9 फौरियत अगवा। हथियारबंदनि फौरियत खे यरगमाल बणाइण खां पोइ वीडियो भी जारी करे छॾी। वीडियो में मुग़वी वारसनि ऐं पुलिस के आज़ाद करण जी अपील करे रहिया आहिनि। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ जो चवणु आहे त दाड़ेलनि ख़िलाफ़ कचे में हलंदड़ ऑपरेशन जी रद्द अमल में ॾोहारनि अहिड़ी किरियल हरकत कई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमण MQM जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त MQM क़यादत पंहिंजी अंदरूनी इख़्तिलाफ़नि तां ध्यानु हटाइण लाइ इल्ज़ाम हणी रही आहे। नफ़रत जी सियासत MQM खे विरहाए छॾियो आहे। कराची जा माण्हू MQM जी हक़ीक़त मां वाक़िफ़ थी चुका आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गैर फ़ाल 145 लाइब्रेरियुनि तां कब्ज़ा ख़त्म कराए फ़ाल करण जो हुकुम। कंडियारे भेरिया खानवाण ठारूशाह बाबति रिपोर्ट तलब। सूबे जे समूरनि लाइब्रेरियुनि खे सोलर सिस्टम ते मुंतक़िल करण जी हिदायत। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां इसराइली कैदियुनि जी आज़ादी 4 ॾींहनि जो अल्टीमेटम। संदसि चवणु आहे त छंछर जे सुबुह ताईं इसराइली कैदी आज़ाद न थिया त गज़ा ॿीहर दोज़ख बणिजी वेंदो। हमास खे सम्झणु घुरिजे त हू छा करे सघे थो। उर्दन ऐं मिस्र फ़लस्तीनियुनि खे नथा वठनि त संदन इमदाद बंदि करे सघनि था। कंहिं मुल्क खे अमरीकी मईशत खे नुक़सान पहुचाए न ॾींदा। ईंदड़ 2 ॾींहनि में जवाबी टैरिफ लागू कंदा। चूंडको भरिसां ज़मीनी तकरार तां हथियारबंद नौजवान खे गोलियूं ऐं कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। नवाबशाह ख़ानगी स्कूल जी शागिर्दाणी मुबैना तौर अगवा। वारसनि जो स्कूल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त नियाणी रवीना ओड खे अगवा कयो वियो आहे। इस्लामाबाद इस्लामकोट भरिसां घर के बाहि लॻण सबबि थञ पियाक नींगर सड़ी फौत। ॻोठ सिंगारू भील में नींगर कैलाश सड़ी दमदणी हवाले कयो। वालिदिन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। लाड़काने जे शेखियत अस्पताल में गोड़हारी औरत वियम दौरान ॿार समेत फौत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टर ते लापरवाही करण जो इल्ज़ाम। उमरकोट में उड़ी जो मर्ज़ पकड़जण जो इंतजामिया नोटिस वरितो। असिस्टेंट कमिश्नर तरफ़ां सिविल अस्पताल जो दौरो। मुतासिर ॿारनि जे वार्डनि जो दौरो। ज़िले में उड़ी खां बचाव जी वैक्सीन जो कम तेज़ करण जी हिदायत। नेशनल स्टेडियम कराची आलमी मैच की मेज़बानी लाइ तैयार। मुल्की सीरीज़ जी मैच में सुभाणे पाकिस्तान जो मुक़ाबलो ॾखण अफ्रीका सां थींदो। फास्ट बॉलर हारिस रऊफ़ जी जाइ ते आकिफ़ जावेद खे टीम में शामिल करण जो फ़ैसिलो।